नाज़रीन, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जो जलसो सतपुड़ा में जारी आहे, उनजे पस मंज़र में तव्हांखे हज़ारनि जी तादाद में आयल माण्हू नज़र अची रहिया आहिनि। त हिन जलसे में अॻुवान जेके आहिनि उहे इन आवाज़ जहिड़ा कंहिंखे मुखातिब आहिनि। इन्हनि जो चवणु आहे त गुज़िरनि 10 सालनि खां पीपुल्स पार्टी सिंध जे माण्हुनि सां वेझागाती कई आहे। न फ़क़ति सिंध जा माण्हू परेशान आहिनि, पर सिंध जा जेके आबादकार आहिनि उहे मुसलसल जॾहिं उन्हनि जूं जिंदगियूं तयारु थींदियूं आहिनि त उहे परेशानीअ जो शिकार रहंदा आहिनि। कणिक जा आबादकार हुजनि या कमत जा आबादकार हुजनि या सिंध जो जेको माण्हू आहे उहो पीपुल्स पार्टीअ मां बेज़ार थी चुको आहे। हिननि जो इहो बि चवणु आहे त सिंधी माण्हू जेके आहिनि पीपुल्स पार्टीअ खे सुञाणे चुका आहिनि त ईंदड़ इलेक्शन में उहे पीपुल्स पार्टीअ जी भेट में ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जो साथ ॾींदा ऐं इन्हनि ते एतमाद कंदा ऐं ईंदड़ हुकूमत जेका आहे सिंध में बि जीटीए जी ठहंदी। हिन जो इहो बि चवणु आहे त सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे सुजाॻ थी रहिया आहिनि। साथी रिपोर्टर रज़ाक मस्तूरीअ सां गॾु शेर मोहम्मद